बदीन मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर रोशनदीन कोरे जो मौजूब सिविल अस्पताल बदीन के डॉक्टर सिकंदर महेंद्रो सिविल अस्पताल के नाले से मंसूब करण वाली तकरीब के खिताब कंदे सेनेटर डॉक्टर ख़ालिदा सिकंदर महेंद्रो चयो आहे त डॉक्टर सिकंदर महेंद्रो पंहिंजी ज़िंदगी में ॾींहुं राति कमु कयो हो। चवंदो हो त असांजा माण्हू ॾुख वारी ज़िंदगी गुज़ारनि पिया, असां सुख सां नथा वेही सघूं। हुन रुगो बदीन के इंडस जहिड़ी वॾी अस्पताल कोन ॾिनी, पर सिंध जे ॿियनि ज़िलनि में बि सिहत जूं बहितरीन सहूलियतूं मुहैया करण लाइ ॾींहुं राति कमु कयो। हुन वधीक चयो त असां कोशिशूं करे रहिया आहियूं त हिन अस्पताल में NICVD जो यूनिट भी कायम थिए ऐं माण्हुनि खे दिल जी बीमारियुनि जी सहूलियत भी हिते मिले। इन मौके ते वॾे वज़ीर जे सलाहकारनि हाजी रसूल बख्शांडियो, तंज़ीला कमराणी, PP ज़िले सदर हाजी मोहम्मद रमज़ान चाडियो, MNA मीर गुलाम अली टालपुर, ज़िले चेयरमैन असगर अली हालपोटो ख़िताब कंदे चयो त हुननि डॉक्टरनि सिकंदर खां घणो सिखियो हो। सच्चो ऐं मुख़लिस इंसान हो, संदसि कयल ख़िदमतुनि खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। उन खां अॻु इंडस नेटवर्क जे चीफ एग्ज़ीक्यूटिव डॉक्टर अब्दुल बारी ऐं CEO ज़फ़र ज़ैदी डॉक्टर इख़लाक़ अहमद पिणु ख़िताब कंदे डॉक्टर सिकंदर महेंद्रो खे ज़बरदस्त ख़राज तहसीन पेश कयो।